सभिनी मेहमान जे हथ मौजूद सिंध मौजूद कह रहे हैं। सबका पहले साईं मंजूर बेदार साहब के कहानी जे किताब जूं वाधायूं मुबारकूं हुजनि ऐं ही प्रोग्राम हिते थिए पियो उन लाइ बि थोरा आर्ट्स काउंसिल सभिनी जे पुठियां हलणु ऐं सभिनी खे हिके जेतिरो स्पेस ॾियण लाइ फ़ख़ुरु महसूसु कंदी ऐं कंदी रहंदी। नालो अॻियां हुजे या पुठियां असां सभिनी जे पुठियां ई मौजूदु रहंदासूं ऐं हर कंहिंखे हिके जेतिरो स्पेस ॾींदासूं ऐं कंहिंजे लाइ बि का हू न आहे त हिनखे घटि स्पेस हुनखे वधे या हिनखे न मिले। ऐं जेके असांजा प्रोग्राम आर्ट्स काउंसिल पाण करणु चाहींदी उहे बि कढी साईं खे बि ऑफर कई शुरू में, पर ही दोस्तनि हुननि अरेंज करे वरितो। इहो बि सम्झां पियो त मुंहिंजो ई प्रोग्राम आहे, असांजो ई प्रोग्राम आहे, तव्हांजो ई प्रोग्राम आहे। साईं जी ॿ टे हिते ॻाल्हियूं थियूं। हिकु त किताब आहे ऐं ॿियो वरी हिकिड़ी अदर नारी साहब तमामु शानदार क़िस्म सां हिकिड़ी डिबेट जी ऑफर करे वियो आहे, जेकी तमामु ढिघी हिकिड़ी जेको आहे उहा बहस जो ढिघो बहस थी सघे थो। पर ॿ चारि शयूं में मुख़्तसर मां लाज़मी चवंदुसि। पर उन खां अॻु में मां साईं जे किताब जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि, छो त साईं किताब जो महूरत कयूं पिया ऐं महूरत जी तक़रीब बजाए हिन जे मां जो समूरो तनक़ीदी जाइज़े जे हवाले सां ॻाल्हि कयां, पर ॿ चारि शयूं किताब जे हवाले सां कंदुसि ऐं उहे कहिड़ियूं हिन किताब में बहितर शयूं कहिड़ियूं आहिनि। जेके टे अहम बहितर ॻाल्हियूं मां कहाणियुनि जे हवाले सां कंदुसि उहे सभ खां पहिरीं त कहाणी खे अचायो गेलण बजाए जेतिरी उहा पंहिंजो लहणो साईं उनखे हरू भरू गेलण जी कोशिशि न कई आहे, जेका असांखे ब्रेक जो हिकिड़ो तासुर ॾींदो उहो ईंदो आहे। हिकु त हिन में इहा ख़ूबी आहे। ॿी जेकी हिन कहाणियुनि में जेकी ख़ूबी आहे उहा इहा आहे त साईं जी ऑब्ज़र्वेशनल जेको पाण ॾिठो अथई जिते मौजूदु रहियो आहे उहे सेटिंग ॾिनी अथई। सेटिंग माना जेका वक़ू पज़ीरी चवंदा आहियूं, जिते जिते कहाणी उहा थी रही आहे, किरदार उहे पंहिंजो वार्ताऊं थी रहियूं आहिनि, वाक़िया थी रहिया आहिनि या जिते उहो किरदारु सोचे रहियो आहे, उहा उनजी वक़ू पज़ीरी हरू भरू उहा न आहे जेका उनजे मुशाहिदे खां ॿाहिरि हुजे। ॿी हिन कहाणियुनि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सादगीअ सां बयानु थियल हरू भरू उन में अदबी धाराउनि जो मसालो विझणु, हरू भरू उनखे उनजे पंहिंजे आउट ऑफ बॉक्स करणु, उहा कोशिशि न आहे थियल। जेतोणीकि इन टिनी ॻाल्हियुनि में हिकिड़ी खोट असीं ॻणाए सघूं था अदबी तनक़ीद जे बुनियाद ते, पर बज़ाहिर ई उन जूं टे अहम ख़ूबियूं आहिनि। चौथी जेकी हिकिड़ी ज़मीनी जेके चौथी ऐं पंजी मां ॻाल्हि कंदुसि कहाणियुनि जे हवाले सां उहा इहा त छा तजुर्बो आहे? हा आहे, पर नओं न आहे। फ़र्ज़ु कयो टाइटल कहाणी दर्द जी दुनिया उहा डायरी ऐं ख़त फॉर्म में लिखियलु आहे, जेके 18वीं सदी ऐं 19वीं सदी में जॾहिं यूरोप जो ख़ासि तौर ते बर्तानिया जो पहिरियों नावेल या कहाणी आई त एंडरसन पामेला या कामेला जेको नावेल उहो ईअं ई उनजो ख़त जे बुनियाद ते, वरी उन खां पोइ डायरी जे बुनियाद ते ख़त आया, इहो कहाणियूं ऐं नावेल आया। त ही उहो तजुर्बो पुराणो जेको आहे उनखे बि साईं उन फॉर्म खे कहाणी हैदराबाद कोयटा सखर में जेके उन सां जेकी वार्ता आहे उहा उन सां कनेक्ट कई अथई। ऐं ॿियो त जेकी ॿियूं कहाणियूं जंहिंमें सम्झोतो आहे या कुझु ॿियूं कहाणियूं आहिनि उहे तजुर्बे जे हवाले सां खणी नयूं न आहिनि, पर उन में जेकी एहसासाती उमंग वारो जेको पासो आहे उहो कुझु सवायो ॾिनो वियो आहे, उहो उन्हनि ओवरलेप करे थो वञे उनजे वाक्यनि ते। ऐं जेकी ॿी अहम ॻाल्हि आहे उहा इहा त साईं जंहिं नज़रिए सां लाॻापियल रहियो आहे उन नज़रिए खे हिन में मढ़ियल किथे बि नज़र न आयो आहे। जेतोणीकि साईं सचल साईं ॻाल्हि कई त कार्ल मार्क्स मादे ऐं ख़्याल जो ॻाल्हि कंदो, पर अदबी थ्योरी में कार्ल मार्क्स ईअं बिल्कुलु न आहे। सियासी थ्योरी में बिल्कुलु कार्ल मार्क्स ईअं आहे, पर अदबी थ्योरी उनजी तमामु घणी वराए पढ़ी आहे। कार्ल मार्क्स उनमें ख़्याल जी अहमियत ते वधीक बीठल नज़र अचे थो। कार्ल मार्क्स उनमें मादे खे ख़्याल जे अंदरि ई सहेड़े पेश करे थो। कार्ल मार्क्स उनखे समाज में थींदड़ समूरी चुरपुर जेके तव्हांजे तसवरनि वसीले
कायम कियो था, लफ़्ज़नि में आणियो था, उनजो तमामु घणो हिमायती नज़र अचे थो। इहा असांखे जेको जदलियाती थ्योरी जो मैक्सम गोर्की जेकॾहिं समाजी हक़ीक़त निगारी वारो हिकिड़ो अलॻि सां धारा आणे, उहा उनमें अदब में टुबण जी कोशिशि न करे हा, त शायदि अदब में इहे नज़रियाती तौर ते धाराऊं न हुजनि हा, अदब हुजे हा, उनमें अदबी धाराऊं हुजनि हा। ख़ैर हिकिड़ो इहो मूं चयो न तमामु वॾा हिकिड़ा अदबी बहस आहिनि। वक़्तु बचाईंदे हिकिड़ो जो अहम सवाल हो, सिंधी कहाणी मां अक्सर इहो चवंदो आहियां, असां अक्सर टोटलिटी में ॻाल्हि करे छॾींदा आहियूं, असां स्वीपिंग रिमार्क्स ॾेई छॾींदा आहियूं। जॾहिं असीं सिंधी कहाणी चवंदा आहियूं त हुनजो मतिलबु आहे त समूरी सिंधी कहाणी। जेके बि हिते हवाला ॾिना विया, समूरी सिंधी कहाणी उहा नाहे। उहे कुझु लेखकनि जा पंहिंजा कहाणी ॾांहुं रवैया, तजुर्बा या उनजे लिखण जा पंहिंजा गुर आहिनि। पर मजमूई तौर ते सिंधी कहाणी खे जेकॾहिं परखींदासूं त मजमूई सिंधी कहाणी हिकु अलॻि नज़र सां, अलॻि रंग सां मौजूदु आहे। मां ठिगा नाला खणण बजाए जेकॾहिं तव्हांखे विरांगे खां थोरो अॻु जो अमरलाल हिंगोराणी खां, नादर बेग मिर्ज़ा खां, आसनल मामतूरा खां, नसीम खल, जमाल अबड़ो, अयास कादरी, शेख साहब, अमर जलील, नूरुल्लाह शाह, रसूल मेमन ताईं ऐं अॼु जे जंप ताईं मुजीब जेका ओठे ताईं आणींदुसि त तव्हांखे नज़र ईंदो त कहाणी जो पंहिंजो पेचरो आहे, पंहिंजे अंदाज़ सां आहे। ऐं असांखे हर कहाणीकार खे टोटलिटी में हिकिड़े ई तनाज़ुर में न ॾिसणु घुरिजे ऐं हर कहाणी खे पंहिंजो हिकिड़ो दग हूंदो आहे। ऐं सिंधी कहाणी में दर्द छो आहे? अॻु में दिलि जी दुनिया हो, अमर जलील जो, साईं जो दर्द जी दुनिया किताब आहे। सॼो समूरो जो समूरो हिकिड़े फ़र्द जी जेके चौगिर्द दर्द हूंदा आहिनि उन्हनि खे इज़हारे ऐं उनखे कहाणी सां ई निट कई आहे। हर समाज, हर मुआशिरो पंहिंजे अंदरि असर वठंदो आहे ॿिनि शयुनि जा। हिकु उन सां जेको थी रहियो आहे, वही वापरे रहियो आहे उनजो। ॿियो जेको उन मथां वायो वापरायो वञे थो उनजो असर वठंदो आहे। सिंधी लोक दास्तान, मूंखे हिकिड़ो दास्तान ॿुधायो जेको ख़ुशीअ सां भरियल हुजे। सिंधीअ जे हर लोक दास्तान जी पुॼाणी दर्द वारी आहे। सिंधीअ जे हर लोक दास्तान जी पुॼाणी लॻभॻि मौत ते खुटे थी। सिंधीअ जे हर लोक दास्तान में विछोड़ो मौजूदु आहे। कहिड़ी अहिड़ी कहाणी आहे, लोक कहाणी, जंहिंमें असांखे ख़ुशियूं मिलनि थियूं? हा, जेकॾहिं ख़ुशियूं आहिनि त उहे इज्तिमाई ख़ुशियूं आहिनि, जेके असांखे ईचनि जी सूरत में मिलनि थियूं, जेके असांखे सेहरनि जी सूरत में मिलनि थियूं। मजमूई ख़ुशी असांखे रुॻो जमाले में थी मिले। सिंध जी कहाणी में दर्द छो आहे? सिंध जी कहाणी सूरनि में छो वरतल आहे? जेकी लिखियल तारीख़, जेकी हेरोडोटस जी 400 साल क़बल मसीहा या असांजो वेदनि में चयल आखाणियूं आहिनि, उहे पढ़ी ॾिसो। उहे सभु जूं सभु उहे आहिनि जंहिंमें हाथी घोड़ा सिंध जी सरज़मीन खे चिबाड़नि था। असांजी जेकी मॉडर्न जेकी लिखत वारी 712 खां तारीख़ शुरू थिए थी, उनमें बि हाथी घोड़ा सिंध जी तारीख़ खे, सिंध जे सीने खे चिबाड़नि था, माण्हुनि खे चिबाड़नि था। कंधार हुजे, फारस हुजे, यूनान हुजे, गुजरात हुजे, समुंड वारो पासो हुजे, अहिड़ो कहिड़ो पासो आहे जिते सिंध जे मथां हाथी घोड़ा टैंकूं बारूद न आयो हुजे? त पोइ सिंध जी कहाणी में ख़ुशी कीअं ॻोल्हियूं? जॾहिं सिंध जी समूरी कहाणी, सिंध जे समूरे समाज जी कहाणी तारीख़ जे जबर वारे नफ़्सियात में वरतल हुजे, त पोइ असां सिंध जी कहाणी में मोहबत जो उहो पासो किथां ॻोल्हियूं जंहिंमें महबूबाउनि खे गुल आछींदे असांखे, या वर्ष जे गुलनि जी महकंदड़ असांखे पंहिंजी धरती नज़र अचे। असीं त सदाईं उन में दुख ॻोल्हींदा रहिया आहियूं। पर छा लतीफ़ हुयो जंहिं कुझु कर मोड़ियो, जंहिं सारंग ॾिनो, जंहिं असांखे धरतीअ जी ख़ुशीअ जा पासा ॾिना। ऐं उन खां पोइ असांजी कहाणी में, अॼु जी कहाणी में बि ईअं कोन्हे त सिर्फ़ु दर्द असीं उपतारिया आहिनि। असां वटि जेकॾहिं मुस्तक़िल हिकिड़ो डिघो मुतालो हुजे, हिकिड़ी कहाणी जो भरपूर मुतालो हुजे, त साईं गुलाम रसूल कलवड़ी जी कहाणी तव्हां पढ़ंदो, ख़ुशियुनि सां तव्हां भरिजी वेंदा। तव्हां रहमत मांजोठी जूं कुझु कहाणियूं पढ़ंदा, तव्हां हफ़ीज़ कुंबर जूं कुझु कहाणियूं पढ़ंदा। ऐं नंढा मिसाल ॾियां पियो,
तव्हां पढ़ंदड़ तव्हांखे ख़ुशी थींदी त सिंध जी धरतीअ ते ख़ुशीअ जा के ही पल विया आहिनि। तव्हां सिंधी ड्रामे में जेकॾहिं आयास फली जे हाफ़िज़ कुंबर जेके ॿ टे सीरियल्स लिखियूं जेके तव्हांजी समाजी ऐं सकाफ़ती ज़िंदगी जो उलड़ो आहिनि, तव्हांखे नज़र ईंदो त सिंधी समाज कीअं ख़ुशीअ में मापे ई नथो। तव्हांखे जेकॾहिं सिंध जी मदाहिमत जे हवाले सां कहाणी जा उलड़ा ॾिसणा आहिनि, तव्हां रसूल बख्श फली जे जॾहिं असांजे दोस्त जेकी कहाणी तर्जुमो कई आहे उनजी तव्हां कहाणी पढ़ियो, तव्हां अनवर पीरदादे जी कहाणी पढ़ियो, तव्हां बदर अबड़े जी जंगल रियासत जी आखाणी पढ़ियो, त उहे असांखे, या सूबे ज्ञानचंदाणी जूं कहाणियूं जेके लिखियल आहिनि उहे पढ़ो, या ख़ुदि शेख अयाज़ जूं कहाणियूं पढ़ियो, त उन में नज़र अचे थो। चवण जो मक़सदु इहो आहे त मजमूई तौर ते सिंधी कहाणी खे हिकिड़े कंहिं हिकिड़ो लेपो नथो ॾेई सघिजे। हा, मुख़्तार बुखारी जी कहाणी में फ़र्क़ु हूंदो, हा ज़रा बैदर जी कहाणी में, इब्राहिम खल जी कहाणी में, या साईं मंज़ूर जी में हूंदो। मजमूई जेकॾहिं तव्हां रिमार्क्स ॾियो था, उहो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में आहे उहो हिकिड़ो एडवांस लेवल हूंदी आहे, त जॾहिं तव्हांखे हिकिड़ो कंप्लीट मुतालो थियल हुजे तॾहिं असीं उनखे ॾेई सघूं था। हीउ ऊचो न, हीउ तमामु वॾो बहस आहे, हुन ते पाण शायदि हवालनि सां बीहजी वेंदासीं, तमामु डिघे पासे हलाए वेंदासीं। हाणे अचूं था उन ई दर्द जी दुनिया में जेको साईं जो आहे बेदार साहिब जो किताबु आहे, मूं हिन में जेको जितां ॻाल्हि टर्न कई उहा इहा हिन किताब में जेको साईं जी कहाणियुनि में नज़रिए जे पंहिंजे जी छाप नाहे, जेतोणीकि हिन खां अॻु में आयल साईं जो किताबु साईं जे नज़रियाती वाबस्तगी जे हवाले सां जुड़ियल आहे, या साईं जी जेकी शाइरी असीं पढ़िया उहा जुड़ियल आहे। चीफाट हेठि पहुचे पियल तबिको कहिड़ो सिंधी अदीब ऐं कहाणीकार आहे जे पंहिंजी कहाणी में न ॾिनो हुजे। असीं उनखे छो चवंदा आहियूं हीउ रुगो जेको सोशलिस्ट या कम्युनिस्ट माण्हू आहे उन इहो कमु कयो आहे। उहो त सभु लिखूं था, उहो सभु चऊं था, सभु ॻाल्हायूं था, पर जेकी बुनियादी ॻाल्हि हूंदी आहे कहाणी जे हवाले सां उहा इहा आहे त तव्हां पंहिंजे नज़रिए खां पांध छॾाए, छो त तख़लीक़ का हरूभरू कंहिं नज़रिए जी मोहताज नाहे, तख़लीक़ कंहिं मज़हब जी मोहताज नाहे, तख़लीक़ कंहिं फ़िरक़े जी मोहताज नाहे। तख़लीक़ हिकु अहिड़ो आला ऐं उतम कमु आहे जेको हर कंहिं जे वस बि नाहे। जॾहिं तव्हां तख़लीक़ी दुनिया में दाख़िल थियो था त पोइ तव्हांजा मुंहिंजी ज़ाती राया नज़रिया पोइते रहिजी था वञनि, पोइ तव्हांजा फ़िरक़ा तव्हांजा मज़हब पोइते था रहिजी वञनि, तव्हां हिकु नई दुनिया में दाख़िल थी था वञो, पोइ उहा दर्द जी दुनिया हुजे, ख़ुशी जी दुनिया हुजे, या दिलि जी दुनिया हुजे। तव्हां सभिनी जी महिरबानी।